971. स्वामी टेऊ राम आयो, स्वामी टेऊ राम आयो, आनंद जो ॾींहुं छायो, जो कृष्ण जो भागवरे हो, जो कृष्ण जो भागवरे आया, स्वामी टेऊ राम आयो, आनंद जो ॾींहुं छायो, कृष्ण जो भागवरे जगत जे तारण लाए जन्म के धारे, आयो शहर खंडुआ में हरी, आयो शहर खंडुआ में हरी, जगत जे तारण लाए जन्म के धारे, आयो शहर खंडुआ में हरी, आयो शहर खंडुआ में हरी, हर हंद आनंद मंगल थियड़ा, थियड़ा दुखड़ा टरे टरे, वयड़ा दुखड़ा टरे, हर हंद आनंद मंगल थियड़ा, वयड़ा दुखड़ा टरी, वयड़ा दुखड़ा टरी। स्वामी टेऊ राम आयो, राम स्वामी टेऊ राम आयो, आनंद जो ॾींहुं छायो, आनंद जो ॾींहुं छायो, प्यो कृष्ण जो भागवरे वरे, पयो कृष्ण जो भागवरे हो, स्वामी टेऊ राम आयो, स्वामी टेऊ राम आयो, आनंद जो ॾींहुं छायो, आनंद जो ॾींहुं छायो, प्यो कृष्ण जो भागवरे वरे, पयो कृष्ण जो भागवरे, जमण सां जाम सचो स्वामी टेऊ राम, ॾिसंदे दिल पे ठरी ठरी, ॾिसंदे दिल पे ठरी, जमण सां जाम सचो स्वामी टेऊ राम, ॾिसंदे दिल पे ठरी, घर घर में वाधायूं वरियूं, मूरत प्रेम भरे भरे, मूरत प्रेम घर घर में वाधायूं भरियूं, मूरत प्रेम भरी, साईं जी मूरत प्रेम भरी, स्वामी टेऊ राम आयो, स्वामी टेऊ राम आयो, आनंद जो ॾींहुं छायो, आनंद जो ॾींहुं छायो, प्यो कृष्ण जो भागवरे, प्यो कृष्ण जो भागवरे, जगत खां मोह मोड़े, जोग साण जीअ जोड़े, सबक प्रेम पढ़े पढ़े, सबक प्रेम जो पढ़े, जग खां मोह मोड़े, जोग साण जी जोड़े, सबक प्रेम पढ़ी, सबक प्रेम
कृष्ण जी जोड़े सबक प्रेम जो पढ़े सबक प्रेम पढ़े नंढपण खानी नाम सलाए खोलियाए दिल जी दरे दरे खोलियाए दिल जी दरे नाम सलाए खोले दिल जी दरे खोले दिल जी दरे स्वामी टेऊ राम आहे आयो आयो स्वामी टेऊ राम आहे आयो आनंद जो ॾींहुं छायो आनंद जो ॾींहुं छायो पियो कृष्ण जो बाब वरे हो पियो कृष्ण जो बाब वरे दुनिया का मोह मोड़े जगत जो नातो तोड़े लाहे भरम भरे भरे लाहे भरम भरे दुनिया का मोह मोड़े जगत जो नातो तोड़े लाहे भरम भरे लाहे भरम भरे नेहिया नाम जो नाद वजाए दिनी खबर
धर्मदास श्रद्धाधारी अचो सतगुर द्वारे वेंदव दर दटरे तव्हांजा सब वेंदव दर दटरे धर्मदास श्रद्धाधारी अचो सतगुर द्वारे वेंदव दर दटरे वेंदव दर दटरे दर्शन सां सतगुर जे समझो पवंदव दिलड़ी ठरे हो पवंदव दिलड़ी ठरे दर्शन सां सतगुर जे समझो पवंदव दिलड़ी ठरे ठरे पवंदव दिलड़ी ठरे स्वामी टेऊराम आहे आयो आहे आयो स्वामी देवराम आहे आयो आनंद जो ॾींहुं छायो आनंद जोड़ी छायो प्यो कृष्ण जो भागवरी हो प्यो कृष्ण जो भागवरी हो प्यो कृष्ण जो भागवरी हो प्यो कृष्ण जो भागवरी प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग महात्मा मंडल गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम ही साईं टेऊंराम महाराज जे अॼु कुझु जीवनी हिन में कुझु अलॻि लिखियलु आहे साईं टेऊंराम महाराज वैराग धारण कयो जीवन में ईअं त सुख सभिनी हंधि आहे परमात्मा सॼी सुख रूप सृष्टि ठाही आहे पर सुख किथे नज़र ईंदो न आहे पोइ आख़िर चई भई कंहिं में सुख आहे चई संतोष में ऐं या वैराग में हिते सुख आहे जंहिं माण्हूअ खे संतोष आहे उहो सदाईं सुखी आहे संतोषी सदा सुखी इहो बि तव्हां जुमिलो ॿुधो हुजे कॾहिं बि ॿियो वरी जेकर केरु वैराग धारण करे माना ॿाहिरि केॾा नियारे न अंतर्मुख थिए त अंतर्मुखी सदा सुखी इन खे अंतर्मुख निहारे या केॾा बि न निहारे ॿिए पासे न निहारे इन खे चइबो आहे वैराग त वैरागी सदाईं सुखी आहे सर्व सुख वैराग में जंहिं माण्हूअ खे वैराग आहे या माना थोरो आवाज़ु ॾाढो परे जो थो लॻे थोरो वेझो थिए बेस खपंदी आहे छा प्रेम सां चओ श्री राम जंहिं माण्हूअ खे वैराग आहे उहो सुखी आहे हिकिड़ी ॻाल्हि जंहिं माण्हूअ खे संतोष आहे भई जेकी आहे इन में राज़ी आहे थोरो घटि माना मज़ो कोन्हे उहो सुखी आहे ऐं टियों वरी जेको केॾांहुं बि निहारे कोन थो ख़ाली पाण खे थो ॾिसे अंतर्मुखी जंहिंखे चइबो आहे अंतर्मुखी सदा सुखी इहे टे ॻाल्हियूं साईं टेऊंराम में टे ई ॻाल्हियूं हुयूं डन ॻाल्हि पूरी थी वेंदी सुख माण्हूअ खे कीअं न मिलंदो संसार में भॻवान सुख रूप संसार ठाहियो आहे ऐं असांखे सुख न मिले ईअं छो छाकाणि असां थोरो वरी ॿिए पासे था वञूं सुख खे नथा ॾिसूं करे सुख जे पाछुले खे ॾिसी उन पासे था वञूं सुख जे पाछुले ॾे कीअं वञिबो आहे हिकिड़ो मिसाल ॾियनि था प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी हिकिड़ी राणी पंहिंजे महिलात में उनखे हू ठहियलो तलाव स्विमिंग पूल सम्झो पर स्विमिंग पूल हाणे त चवां की तलाव हूंदो प्रॉपर तलाव वॾो शाही तलाव जीअं कुदरती पाणी अचे बि वरी वञे बि स्विमिंग पूल में त पाणी विझिबो आहे कढिबो आहे तलाव में वरी हिसाब किताब ॿियो हूंदो आहे हीउ पंहिंजो साम्हूं तलाव आहे न केरु पाणी विझंदो कोन्हे केरु पाणी कढंदो कोन्हे पर ईंदो बि आहे वेंदो बि आहे प्रेम सां चओ श्री राम पोइ जेकी सम्झो तलाव हो उनखे हाणे उन तलाव में हू सनानु करणु वई पर तलाव कीअं उनजे महल में हो अंदरि
राणी जो महल हो, कोई असां तव्हां जहिड़ो थोरी महल हो, भले वारशा जेतिरो महल हुजे। राजाउनि जा ठाठ पंहिंजा हूंदा आहिनि। दरवाज़ो बंदि, केरु अंदरि अचे न, पहिरेदार बीठो आहे। अंदरि सभु जनानियूं जनानियूं, माताऊं माताऊं, सेवादारी हुन जूं हुयूं, ॿियो केरु हो ई कोन्हे। राणी सनानु पई करे पंहिंजे सखियुनि सां, साहेड़ियुनि सां, सहेलियुनि सां। हार राणीअ खे हो 9 लखो, ॾाढो सुठो होसि, ॾाढो उचो होसि, लाहे रखियईं। सनानु करे आया त हार गुम। हाणे मुंझी पिया, केॾां वियो? अरे दर बंदि आहे, केॾां वियो? राजा खे चई, राजा जो केरु आयो ई कोन्हे, केरु खणंदो? चई सभिनी जी तलाशी वरिती आहे, तव्हां वठो। केरु ॿाहिरि वियो ई कोन्हे, केरु आयो? चई हार केॾां वियो? राजा इनाम रखियो, जेको हार ॻोल्हे ॾींदो, जेको हार ॿुधाईंदो उनखे इनाम। हिकिड़े महीनो 15 ॾींहं थी विया, हिकिड़े ॾींहुं कंहिं महात्मा ॾिठो त हार त पियो आहे साम्हूं, पर तलाव में आहे। टुॿी ॾिनई, 1 2 3 4 5 6 सॼो 8 10 ॾिनई। चई यार न मिलंदो। राजा वटि आयो, चई राजन, हार मां ॿुधाए सघां थो किथे आहे, ॾेखारे सघां थो किथे आहे, ॾियण जो पंहिंजो कमु न आहे। इन में इनाम ॾियणो ॾिए त ॿुधायां। चई यार तोखे साॻियो इनाम था ॾियो, वठंदुसि त पाण ई न, तूं ॾेखार ख़ाली। आयो वठी वियसि, चई इनाम हेॾा कर। इनाम ॾे, चई तलाव में ॾिसी थो, अलाए हिन में भूत आहे, अलाए प्रेत आहे, अलाए छा। हार ॾिसण में अचे थो, केरु कढी खणी नथो सघे। राजा सां तूं चिंता न करे, इनाम वठि, तूं हल। आयो, उन्हनि साईं सॼो ॾींहुं टुॿियूं ॾिनियूं, कंहिंखे हार मिलियो ई न। हिकिड़ो वरी सम्झू माण्हू कोई अची वियो, ॿियो हिकिड़ो महापुरुष। चई छा ॻाल्हि आहे? हीअ ॻाल्हि आहे, ख़बर? चई हार तव्हांखे ॿुधायो किथे आहे, हिते तव्हां ॻोल्हियो था, हिते कोन्हे। चई ॾिसण में नथो अचे? चई ॾिसण में भले अचे, हार हिते कोन्हे। मूंखे कुझु खपे कोन्हे, तव्हांखे ॿुधायां थो, हार सां मथे आहे, वण ते लॻो पियो आहे। माण्हू वञी करे लाहे आयो। हार हेतिरी देरि हुनखे नज़र आयो भई मिलियो कोन्हे। छो न मिलियो? छाकाणि त जिते हार हो उते कोन पिया ॻोल्हनि, जिते हार जो पाछलो हो उते। असांखे दुनिया में सुख छो कोन थो मिले? असांखे संसार में सुख छो कोन थो मिले? छाकाणि त सुख उते आहे ई कान। सुख आहे महिनत में, कंदा ई न आहियूं। सुख आहे संतोष में, संतोष कंदा ई न आहियूं। सुख आहे अंतर्मुक्ता में, ॿाहिरि सॼो ॾींहुं भिट कंदा आहियूं। कीअं सुख मिले? न मिले। अञा बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। अमेरिका में हिकिड़ी जॻह आहे ॾिसण जी, उते हिकिड़ो वरी हिकिड़ो शोकेश रखियलु आहे। शोकेश सम्झो था, हिकिड़ो भई खानो ठहियलु आहे, पोइ टिकुंडो। हिते ओड़ा रांदीगा बि मिलंदा आहिनि। अधु ईअं कट हूंदो आहे, उन में आरसी लॻल हूंदी आहे, उन में शइ ॾिसण में ईंदी आहे, चवंदा कढी ॾेखारियो। हा, शइ त उनजे अंदरि आहे, ॾिसण में आरसीअ में थी अचे, असां ॻोल्हींदासीं मिलंदी कान्हे। अहिड़ो हिसाबु ठहियलु आहे। केतिरो बि करे हुन में मिलंदी न, जेसिताईं हुनखे भञिबो पोइ मिलंदी। त उहो मज़बूत ठहियलु आहे, लिखियलु आहे भई हीअ हीरे जी मुंडी आहे, हिन जी क़ीमत सम्झो भई $500 आहे। $500 मथां बि ॾिबा उनखे, ॿिया मुंडी बि उनजी, $500 बि उन, जेको हिन मां खणी सघे। घणेई माण्हू हथ विझंदा आहिनि, मिलंदी कान्हे। छाकाणि त उहा मुंडी कान्हे, मुंडी त ॿिए हंधि रखियलु आहे, उनजो पाछो उते पवंदो आहे, उन मां खणंदा आहिनि। हाणे उते केरु भञे भले, त कुझु मिलणी कान्हे। असां बि संसार में सुख खे ईअं था ॻोल्हियूं, पर साईं टेऊंराम महाराज खे सुख छो मिलियो? हिन में 3 ॻाल्हियूं लिखियलु अथव। पहिरीं टी तुक में लिखियलु आहे, जगत खां मुंहुं मोड़े जोग साण जीव जोड़े, जोग सां जीव जोड़ियो ऐं नंढपण खां नाम सां नींव लातो त सुख मिली वियो। ॿी आहे, दुनिया खां मुंहुं मोड़े जगत जो नातो टोड़े, जगत जो नातो टोड़ियनि, जगत खां मुंहुं मोड़ियनि ऐं दुनिया खां बि साॻी ॻाल्हि आहे। उहो नेही नाम जो नाद हुयो ऐं नाम जो सुमरन कयो। संसार खां कीअं न कीअं पासो करिणो, पोइ विषयनि भोगनि खां बि ऐं विकारनि खां बि। दुनिया में आहिनि हिकिड़ो विषय आहिनि, हिकिड़ा विकारनि। विकारनि असांखे ख़राबु कंदा आहिनि, जे काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या राग द्वेष मत्सर, इहे विकार आहिनि, अवगुण आहिनि। सम्झो अवगुणनि खां त पासीरो थियणो ई पए।
इहा हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि विषयूं। विषयूं असांखे लुभाए छॾींदियूं आहिनि। भई काई शब्द जी विषय आहे, आवाज़ आहिनि घणेई तरह जा, केतिरा आवाज़ ईंदा आहिनि, गाना ईंदा आहिनि, टीवीअ में खोड़ साज़ वॼंदा आहिनि। वरी अॼुकल्ह त जेके ऊचा ऊचा डीजा बीजा निकिता आहिनि, डीजे खोड़ निकिता आहिनि। वरी कई संगीत जा इंस्ट्रूमेंट निकिता आहिनि, कई अलॻि अलॻि धुनूं निकितियूं आहिनि। माण्हू ॿुधी करे मस्तु ई थी वञे हली। इहो शब्द जी ॻाल्हि आहे। वरी स्पर्श जी ॻाल्हि, नरम नरम गादला, नरम नरम वस्त्र, अहिड़ा सुठा कपिड़ा, अहिड़ा स्पर्श जूं शयूं कंहिंखे हथु लॻायो त ॼण आनंद अची वञे। थधियूं मिठियूं जहिड़ी तरह जूं डिज़ाइनूं वठो। वरी घुमण जूं शयूं बि अहिड़ियूं, ॾिसण जूं शयूं बि अहिड़ियूं, शब्द स्पर्श रूप रस गंध। खाइण जूं शयूं अलाए कहिड़ा कहिड़ा खाधा निकिता आहिनि, कंहिंखे कहिड़ो वणे, कंहिंखे कहिड़ो वणे। ख़ुशबू बि अलाए केतिरियूं ख़ुशबू निकितियूं आहिनि। इन में माण्हू फासी पवंदो आहे। इन ख़ुशबूअ खे, इन्हनि विषयनि खे छॾिणो आहे। शब्द स्पर्श रूप रस गंध खे छॾिणो आहे। काम क्रोध लोभ मोह इन्हनि खे छॾिणो आहे। जॾहिं इन्हनि विषयनि खे ऐं विकारनि खे छॾिबो, पोइ वरी दुनिया जा ई झंझट आहिनि, झेड़ा झटा खिटपिटूं, तुंहिंजो मुंहिंजो, हिन जो हुन जो, इहे खिटका छॾिबा। पोइ सुख मिलंदो कि न मिलंदो? मिलंदो, ज़रूरु मिलंदो। जेसि ताईं इन्हनि खां असां पासीरा न थिया आहियूं तेसि ताईं सुख मिड़ई न मिले। प्रेम सां चओ श्री राम। साईं टेऊंराम आया, पाण बि उन संसार में आनंद वरितनि ऐं उन्हनि जे अचण सां हर हंधि आनंद थी वियो। जिते किथे ख़ुशियूं थियूं ऐं दुख दर्द सभु दूर थी विया। उन जे दर्शन में ई को आनंद हूंदो। प्रेम सां चओ श्री राम। जग जे तारण लाइ जनम खे धारे आयो, शहर खंडूअ में हरी, हर हंधि आनंद मंगल थियड़ा वेड़ा दुखड़ा टरी। साईं जन हुआ आया त सही, पर कीअं बचपन खां ई इन ॻाल्हि में लॻल हा। बचपन खां ई आनंद वारी ॻाल्हि कंदा हुआ, बचपन खां ई नाम जपींदा हुआ, बचपन खां ई विषयनि खां किनारो कंदा हुआ, बचपन खां ई सवेर जागी माउ जे गोद में वेही करे ऐं भॼन वेही ॿुधंदा हुआ। बचपन खां ई शांति सुभाउ वारा हूंदा हुआ, बचपन खां ई अंतर्मुखी हूंदा हुआ। ॼमण सां ॼाम माना हर कंहिं ॼाणू हूंदा हुआ, पर कीअं बचपन खां ई माउ जे पेट मां ॼण सभु सिखी आया। हर को सिखी न ईंदो आहे माउ जे पेट मां, पर साईं टेऊंराम साहिबु अवतार पुरुष आहे। उनखे सभु कुझु उहा ई ॼाणंदो। बचपन खां ई उन परमात्मा जे पासे हलिया, संसार जे पासे न हलिया। प्रेम सां चओ श्री राम। वरी हुननि हिकिड़ो हिते आनंद वारो ई सत्संग जी मौज कई। सत्संग में उन्हनि जी सत्संग में प्रीत लागी, जोत मझां जोत जागी, विरती बि हुई वैरागी, आशिक थियो असली अनुरागी। सालिक अहिड़ो माना अहिड़ो ॼाणू न थींदो साईं टेऊंराम जहिड़ो। कोई अहिड़ो सालिक ॿियो थी वञे इहा मुश्किल ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। सत्संग सां साईं जी बचपन खां ई वठी प्रीत हुई। सत्संग माना भई संत महात्माऊं कनि। घर में महात्मा ॿुधपुरी 10-12 साल जा हा त महात्मा ॿुधपुरी ईंदो सत्संग कंदो। साईं आसूराम साहिबु जेके साईं टेऊंराम वारे पोइ हुन खां नाम बि वरितो। स्कूल में मास्टर थी आया, पर हुनखे ज्ञान हो। अॻे इन पासे माण्हू अंतर्मुख थी करे ऐं उन परमात्मा जी मिड़ई ॼाण कंदा हुआ। या चवंदा जेसि ताईं कंहिं अंदरि ॻुझी टुॿी ॾिनी न आहे तेसि ताईं उनखे आनंद मिले न। छा चवंदा? ॻुझी टुॿी अंतर्मुख ॾेई टुॿी लहो टोल। अंदर में तो टुॿी ॾे, ॿाहिरि टुॿियूं घणेई थो ॾे। ॿाहिरि घणेई तलाव नदियूं घुमी थो, पर हीअ अंदरि आत्म तीर्थ आहे। इन में जंहिं टुॿी ॾिनी आहे, जंहिं पाण में झाती पाती, तिन अलॻि कयो इस्बाती। जंहिं पंहिंजे पाण में अंदरि पाण खे ॾिठो आहे, उन अलॻि खे परमात्मा खे ज़ाहिर करे छॾियो। जिन पाण में पाती झाती, तिन अलॻि उहो परमात्मा कयो इस्बाती। उन परमात्मा खे ज़ाहिर करे छॾियनि, परमात्मा सां वञी मिलिया। त अहिड़ा उन्हनि वरी जोत उहा साईं जन पंहिंजी जोत जाॻंदी रखी। धर्मदास श्रद्धा धारे, अचे जो सतगुर द्वारे, वेंदा अचो सतगुर जे द्वारे, वेंदव दुखड़ा टरी। जेकर अहिड़े गुरू महाराज शरण ईंदासीं ऐं उहे असां कंदासीं त असांजा दुख बि दूर थी वेंदा। हली दर्शन सां सतगुर जे सम्झो पवंदव दिलड़ी ठरी। हर कंहिंजी दिलि ठरी पवंदी। अचो अहिड़े गुरू महाराज जे संग में असां आया आहियूं, असां ते बि अहिड़ी आशीर्वाद थिए ऐं असां उन आनंद खे हासिलु कयूं।